बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद KTN न्यूज़। आऊं है लैला निसार। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त कोरोना वायरस समूरी दुनिया खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। अव्हांखे यादि आहे त 2020 खां वठी असीं कोरोना वायरस जूं डिफरेंट वेव्स मुख़्तलिफ़ लहरूं ॾिसंदा पिया अचूं ऐं उन्हीअ सां गॾोगॾु हुन जा नवां वेरिएंट्स बि असांखे नज़र अचनि पिया। सो ही जेके वेरिएंट्स हिक ॿिए जे मथां ईंदा पिया वञनि, छा इहे वाक़ई में हिक ॿिए खां वधीक ख़तरनाक आहिनि, ख़तरनाक साबित थियनि पिया? छो त असीं हाणे हिननि ॾींहंनि में गुज़िरियल ॾींहंनि में ॾिठोसीं त जेको पॉज़िटिविटी रेशो आहे उहो हिकदमि सां असांखे वधण में नज़र अची रहियो आहे ऐं ख़ासि करे सिंध में जेकी सूरत हाल आहे उहा तशवीशनाक थींदी पई वञे। सो हीउ जेको पैनिक जेकॾहिं आउं चवां आई डोंट नो त हीउ सही वर्ड आहे या न, त हीउ पैनिक क्रिएट थींदो पियो वञे इन नवनि वेरिएंट्स जे करे या छा सूरत हाल आहे। ऐं सिंध जी जेकॾहिं वधीक ॻाल्हि कजे त जीअं उते केसिस बि वधीक रिपोर्ट थी रहिया आहिनि, जंहिंमें ओमिक्रोन वेरिएंट जेको नओं आयो आहे उहो बि शामिलु आहे ऐं सिंध खां पोइ जेको आहे पंजाब में सूरत हाल कोविड केसिस जे हवाले सां वधीक तशवीशनाक नज़र अचे पई। सो पहिरें एक्सपर्ट पैनल असां सां मौजूदु आहे, उन्हनि खां सम्झंदासीं त हीअ वेरिएंट्स खे कीअं सुञाणिजे, इन्हनि जा सिम्टम्स जेके आहिनि मुख़्तलिफ़ आहिनि या न। सो हीउ सेगमेंट जेको आहे असीं तव्हांजी आगाही जे लाइ रखियो आहे त कोविड खे सम्झणु यकीनन तमामु ज़रूरी आहे, छो त हीअ हिकु कंटेजियस डिज़ीज़ आहे, कंटेजियस वायरस आहे जंहिंखे सम्झणु जंहिंजी आगाही ॾियणु ख़ासि करे मीडिया ते बि इहा रिस्पॉन्सिबिलिटी अचे पई त हू पंहिंजे TV चैनल्स जे ज़रिए पंहिंजे प्रोग्राम्स जे ज़रिए आवाम खे आगाह कनि त हू कोरोना वायरस खे बहितर नमूने सां सम्झी बि सघनि। जेकॾहिं सिम्टम्स उन्हनि कहिड़ा महसूसु थियनि था त हू फ़ौरन टेस्ट बि कराइनि ऐं अॼोके प्रोग्राम में टेस्टिंग जी बि इम्पोर्टेंस ऐं सिग्निफिकेंस खे सम्झंदासीं त टेस्ट कराइणु केतिरो ज़रूरी आहे, डायग्नोसिस हिकु बीमारी जी केतिरी ज़रूरु हुजे थी। सो बहरहाल महिमान जो तारीफ़ कराईंदी हलां पई। मूंखे स्टूडियो में ॿिनि ज़बरदस्त महिमाननि जॉइन कयो आहे। हिकु तरफ़ वेठल अव्हांखे नज़र ईंदा डॉक्टर मोहम्मद अली थलो साहब। डॉक्टर साहब वेलकम टू द शो। ऐं ॿिए तरफ़ डॉक्टर मुश्ताक साहब अव्हांखे नज़र ईंदा। ॿिन्ही महिमाननि खे भलीकार चवां पई। वेलकम टू बोथ ऑफ यू। बहुत शुक्रिया फॉर टेकिंग योर टाइम आउट। डॉक्टर मोहम्मद अली थलो प्रेसिडेंट आहिनि सिंध डॉक्टर्स इत्तेहाद जा ऐं डॉक्टर मुश्ताक हिकु तमामु सुठा रिसर्चर, उन सां गॾोगॾु वॉइस प्रिंसिपल आहिनि डाउ कॉलेज ऑफ बायोटेक्नोलॉजी जा, जे ॾाढी सुठी रिसर्च पेपर्स बि हुननि जा पब्लिश थींदा रहिया आहिनि। उन खां अलावा हू डिफरेंट आर्टिकल्स बि न्यूज़ पेपर्स में कोविड जे हवाले से हुननि जा पब्लिश थींदा रहन था। तो डॉक्टर मुश्ताक, आपकी इजाज़त से डॉक्टर मोहम्मद अली थलो से जो है मैं स्टार्ट लेना चाहूँगी। डॉक्टर मोहम्मद अली, ही जेको पैनिक असांखे नज़र अचे पियो कोविड के वठी करे, हिकदमि सां ई असां ॾिसूं पिया त आराम सुठो मतिलबु थी पियो वञे, ठीकु आहे, का ॻाल्हि ई कोन्हे कोरोना वायरस जी, घटिजी था वञनि केसिस, आराम सां माण्हू घुमनि फिरनि था। वरी ही जेके लहरूं अचनि पियूं, वेव्स अचनि पियूं, वरी वेव्स खां पोइ वेरिएंट्स अचनि पिया, त ही छा सूरत हाल आहे? लीला आहे त बेसिकली जेको वायरस शुरू थियो जेको आहे सो कोविड जो, उन में डिफरेंट जेके इन्वायरमेंट्स आहिनि या मुख़्तलिफ़ जेके मुल्क में आहिनि उन्हनि में जेके मुख़्तलिफ़ जेका इन्वायरमेंट आहे उन में उन जी माना जिनियाती जेको आहे सो तब्दीलियूं उन में अचनि थियूं पियूं। आहे त असां हिनखे चई सघूं था त मतिलबु उन जी जेका बेस आहे उहो त साॻियो आहे। बाक़ी उन में जेके तब्दीलियूं अचण खां पोइ जीअं हाणे पहिरियां जेके कोविड हुयो या डेल्टा हुयो या उन में तक़रीबन अलामतूं बि हिननि में साॻियूं आहिनि, पर हिन में जीअं जेको हाणे असां जेको आहे सफ़र कयूं था पिया, हिन में अपर रेस्पिरेटरी ट्रैक जेको आहे मतिलबु जेको गले जो इन्फेक्शन ऐं जेको आहे उन में उहो ज़्यादा जेको आहे हिन में इन्वॉल्व थिए थो। मौतमार त हीउ जेको आहे सो जॾहिं खां हीउ शुरू थियो आहे त तव्हां ॾिठो आहे त हिन में जेको डेथ जेको रेशो आहे उहो तव्हां पाण ॾिसो पिया त हिन में फ्रीक्वेंटली माण्हू जेको आहे सो सफ़र बि कनि था पिया ऐं उन जा रीज़न्स बि तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं असां इन खे थोरो प्रिकॉशन्स वठूं त शायदि असां उन मां बची सघूं था। पर जेको इहो पैनिक बि असां हिन खे नथा थी सघूं, असल में हिन खां बि वधीक मौतमार डिज़ीज़ मौजूदु आहिनि हिन वक़्तु बि जेको आहे सो असां जेकॾहिं चऊं, पर हिन जे जेको फैलाव जो जेको माना फ्रीक्वेंसी आहे उहा तमामु घणी आहे ऐं ख़ासि तौर ते हिन जेको आहे सो असांजे ओमिक्रोन जी जे लाइ त मां स्पेशली तव्हांखे चवंदुमि त हिनखे WHO जेको आहे हिन खे वायरस ऑफ कंसर्न माना चयो आहे, हिन ते तशवीश जो जेको आहे सो इज़हार कयो आहे ऐं उनजो रीज़न इहो आहे त हीउ वधीक माना ॿियनि जे मुक़ाबले में जेके हिन खां अॻु में जेको मतिलबु कोविड जा जेके वेरिएंट्स हुया उन जे मुक़ाबले में हीउ अञा उन खां वधीक तेज़ी सां फैलिजे थो ऐं अञा रिसर्च हले थी। खतरनाक थियण जी भी डॉक्टर साहब ज़रूर ॻाल्हि कंदासीं। डॉक्टर मुश्ताक, ये जो एक वेरिएंट के ऊपर दूसरा वेरिएंट आ रहा है, can't it be controlled by the medical experts? No and yes, इसके दोनों तरीके से हम जवाब दे सकते हैं कि इसे कंट्रोल भी किया जा सकता है और इसे नहीं भी किया जा सकता। जैसे डॉक्टर साहब ने भी कहा कि वायरस की बुनियादी जीनियाती मादा तो एक ही है, जो कि SARS-CoV-2 वुहान की चाइना वाली जो स्ट्रेन थी, और उसमें ओवर द पीरियड ऑफ टाइम कुछ जीनियाती तब्दीलियाँ आई हैं जिन्हें हम म्यूटेशन आम तौर पे कहते हैं, और उन्हीं की वजह से ये वेरिएंट्स आ रहे हैं। और ये इर्तिका का एक बुनियादी अमल है जिसकी बुनियाद पर सारे जानदार वजूद में आए हैं, इन अ वे आप कह सकते हैं, बायोलॉजिकली स्पीकिंग। सो वायरस भी उसी अमल से गुजर रहा है, तो ये तो वेरिएंट आते रहेंगे। अच्छा। अब
تو اس لحاظ سے یہ کہنا کہ ہم اسے کنٹرول کر سکتے ہیں ویریئنٹ کی ایولیوشن کو یا ویریئنٹس کے ایمرجنس کو، تو یہ ایز فار ایز دا ایولیوشنری سائنس از کنسرن اٹ از ناٹ پاسبل. اچھا، یہ ممکن نہیں ہے. ممکن نہیں ہے. اب ممکن کیسے ہے؟ کیونکہ وائرس کو بائی ڈیفینیشن ہم کہتے ہیں یہ اوبلیگیٹ انٹرا سیلولر پیراسائٹ ہے. اس کا مطلب کیا ہے کہ اسے دوسرے اپنی افزائش نسل کرنے کے لیے دوسرے جاندار کی لازمی ضرورت پڑتی ہے. اوکے. اگر جاندار اسے اویلیبل نہ ہو، اب وہ کیسے اویلیبل نہیں ہو سکتا؟ آپ وائرس سے کانٹیکٹ میں ہی نہیں آئے تو وائرس کو جاندار اویلیبل نہیں ہے، تو وائرس اپنی افزائش نسل ہی نہیں کر پائے گا، اور اسی افزائش نسل کے نتیجے میں اس میں جینیاتی تبدیلیاں آتی ہیں. صحیح بات ہے. تو اگر آپ نے اس چین کو، یہ ٹرانسمیشن کی چین کو بریک کر دیا تو اس کی وجہ سے نئے وائرس یا نئے ویریئنٹ وجود میں نہیں آ سکتے. اوکے، یہ بہت سو امپورٹنٹ پریکاشن از دا وے بائی وائرس وچ کو وی کین. جاندار چیز چاہیے جس میں وہ رہ سکے اور پھر وہ اپنا کام جو ہے وہ شروع کرتا ہے، اینڈ دیٹ از ویری ڈینجرس. ڈاکٹر صاحب हिकु वेरिएंट मथां ॿियो वेरिएंट थो अचे त जेके ईंदड़ वेरिएंट्स आहिनि उहे पोयनि वेरिएंट्स खां ख़तरनाक ई साबित थींदा? छा इहो मतिलबु हिकु लाज़मी असां हिनखे नथा चई सघूं त जेको बि नओं वेरिएंट हूंदो उहो उन खां वधीक ख़तरनाक हूंदो. उन में जेका तब्दीली आई आहे, ऐं ॾिसो न इन में साइन सिम्टम्स तक़रीबन उहे ई माना साॻियो आहिनि. त जेको आहे नज़लो आहे, खंघि आहे, बुखार आहे, उन खां पोइ कंहिं में जेको आहे सो माना फिफड़नि जो जेको आहे सो तमामु घणो इन्वॉल्व थो थिए, कंहिं में जेको आहे गलो इन्वॉल्व थो थिए, डायरिया बि इन में थिए थी. डायरिया बि जेकॾहिं कंहिंखे थिए थी त उहो बि इन खे मतिलबु हो न वठे त बिल्कुलु इहा लाइट न वठे. इन में डायरिया थिए थी, ऐं अहिड़े क़िस्म जा जेके बि अलामतूं हाणे थियनि थियूं उहे असल में मिक्सअप बि थी थियूं वञनि. जेको आम इन्फ्लुएंज़ा आहे उन जी बि माना साॻी हिकिड़े क़िस्म जी जेको असांखे नज़लो ज़ुकाम हूंदो आहे उन जी बि सिम्टम्स तक़रीबन माना साॻा हूंदा आहिनि. पर हिन में असां छो त हाणे असांखे अवेयर थियणो आहे त हीअ बीमारी हिकिड़ो आम आहे, त जंहिं बि डॉक्टर वटि जेकॾहिं इन अलामतुनि सां को पेशेंट अचे थो त असांजो फौरी तौर ते ध्यानु हिन सां गॾोगॾु असांजो माना हलियो वञे थो त बाबा हिनखे कोविड जी बि टेस्ट कराइणी पवंदी. पोइ वेरिएंट त उहे उनजो हिकिड़ो पंहिंजो आहे. असांजो जेको मक़सदु हूंदो आहे त असां जेको आहे सो पेशेंट जी ज़िंदगी खे वधि में वधि जेको आहे सो बचाए सघूं, ऐं उन जे फैलाव खां ॿिए मरीज़ खे बि मतिलबु जेको उन जा घर जा भाती आहिनि या को उन सां टच में आहिनि उन्हनि खे जेको आहे सो असां. बाक़ी हाणे इहो जीअं डॉक्टर साहिबु वेठो आहे त उहो उनखे बहितर ॼाणे थो. त मुंहिंजे ख़्याल में त इहो लाज़मी न आहे त हर जेको वेरिएंट हुजे उन खां ख़तरनाक हुजे. इहो पुछी सघूं था, पर इन में हिकिड़ो जेको मुंहिंजी पंहिंजी जेका राय आहे त हर दुनिया जा जेके ह्यूमन्स आहिनि उन्हनि जी थोरी उन में एनवायरमेंट में बायोलॉजिकल उन में थोरी माना आहिनि. जीअं हाणे साउथ अफ्रीका मां हीउ जेको आहे सो असांजो आयो, पहिरियां इंडिया मां जेको आहे सो डेल्टा आयो, त उतां जे जेके जीअं साईं ॿुधायो त ह्यूमन टू ह्यूमन जॾहिं हुनखे का शइ सर्वाइव करण लाइ खपे थी न हिकिड़ी जानदार शइ, उन जे करे उहा जेका जीनियाती तब्दीली अचे थी उहा जेका ह्यूमन में पलिजे थो हिकिड़े ॿिए में, मिसाल के साउथ अफ्रीका जेके ह्यूमन में पलियो, पाकिस्तान जे ह्यूमन में पलियो, उन जे करे उहे उन में भी तब्दीली थी अचे वञे, वायरस में भी तब्दीली थी वञे, उहो जॾहिं ट्रांसमिट थो थिए. ठीक, तो डॉक्टर मुश्ताक आपसे भी पूछना चाहूँगी, क्या ये ज़रूरी है कि जैसे जैसे जो नए वेरिएंट्स आते जाएंगे तो क्या वो प्रीवियस वेरिएंट से ज़्यादा ख़तरनाक होंगे? बिल्कुल ये ज़रूरी नहीं है. ठीक है. मिसाल के तौर पे अभी तक SARS-CoV-2 के कोई 5000 से ज़्यादा वेरिएंट्स हमें पता है. अच्छा. 5000 से ज़्यादा. उन 5000 में से आज की तारीख की अगर हम बात करें तो WHO के मुताबिक 5 जो हैं जिन्हें हम वेरिएंट्स ऑफ कंसर्न्स कहते हैं, जिनके बारे में हमें ख़तरा है कि ये मुख्तलिफ़ वजूहात की बुनियाद पे हमारे लिए ज़्यादा ख़तरनाक हो सकते हैं. नंबर 1, उसकी ट्रांसमिसिबिलिटी ज़्यादा हो सकती है. गुज़िश्ता वायरसेस के मुकाबले में ये ज़्यादा तेज़ी से फैल सकता है, ये वजह हो सकती है, इसकी वजह से उसे वेरिएंट्स ऑफ कंसर्न माना गया है. नंबर 2 ये है कि उसकी पैथोजेनिसिटी यानी कि उसकी बीमारी की शिद्दत ज़्यादा हो सकती है. ओके. ठीक, ये तो अगर बीमारी की शिद्दत ज़्यादा होगी तो क्या इसका मतलब ये है कि सिम्टम्स भी जो है वो डिफरेंट होंगे? स्लाइटली डिफर कर सकते हैं, या वो जैसे कहें कि जो प्रोग्रेशन है टुवर्ड्स द एडवांस स्टेजेस ऑफ द डिजीज़, मतलब बीमारी की शिद्दत में जल्दी पहुंचेगा रेदर देन. जो नंबर 3 रीज़न है कि क्या ये पहले से मौजूद मदाफ़ती, मिसाल के तौर पे आप नेचुरली इन्फेक्ट हो गए वायरस से, पहले ही SARS-CoV-2 से इन्फेक्ट हो गए तो उसके नतीजे में भी आपकी बॉडी में एंटीबॉडीज़ बनी हुई हैं, या आपने वैक्सीन लगाई हुई है तो उसके नतीजे में भी एंटीबॉडीज़ बनी हुई है, तो क्या ये उन एंटीबॉडीज़ से बच सकता है या नहीं बच सकता? अच्छा. तो इसके ये 3 बुनियादी वजूहात होती हैं जिनकी बुनियाद पे हम वेरिएंट्स ऑफ कंसर्न कहते हैं. ये जो ओमिक्रॉन वेरिएंट है इसमें गुज़िश्ता तमाम पहले से आने वाली वेरिएंट के मुकाबले में सबसे ज़्यादा तब्दीलियाँ नोटिस करी गई है. ठीक है. ठीक. नंबर 1, उसकी वजह से इन वेरिएंट्स की वजह से उसकी इन तब्दीलियों की वजह से उसमें की ट्रांसमिसिबिलिटी जो फैलने की शरह है वो बाकी तमाम वेरिएंट से ज़्यादा है. अलबत्ता द गुड पार्ट इज़ दैट कि उसकी जो बीमारी की शिद्दत है
वो दूसरे वेरिएंट के मुकाबले में कम है। अच्छा। सो अगर आप फ्रीक्वेंसीज मैच करें कि जी इतने अरसे में डेल्टा वेरिएंट के इतने हॉस्पिटलाइज केस हुए और इतनी मोर्टेलिटी रेट थी, इतने लोग मर गए उसकी वजह से, ओमिक्रॉन के हॉस्पिटलाइज केसेस की तादाद, इन्फेक्शन का रेट ज़्यादा है लेकिन हॉस्पिटलाइज केसेस की तादाद कम है, और इसी तरह जो मोर्टेलिटी है यानी कि मरने के लोगों की शरह है वो भी बाकी वेरिएंट के मुकाबले में कम है। सही। और एक और सवाल भी मेरे जहन में आ रहा है टेस्टिंग के हवाले से, डायग्नोसिस के हवाले से कि हाउ इम्पोर्टेंट इज़ इट। तो डॉक्टर मोदली पहिरियों त अवां की अवां जे तरफ़ अचां पई, अवां खां पुछां पई त टेस्ट कराइण केतिरो ज़रूरी आहे, चाहे वो कोरोना हुजे या ॿी का बीमारी हुजे, जीअं शुगर आहे, डायबिटीज़ आहे, त टेस्ट कराइण केतिरो ज़रूरी आहे हर बीमारी जे हवाले सां? माण्हू उन जी अहमियत खे अवां सम्झो पिया त सम्झंदा आहिनि? ॾिसो अलामतूं घणे क़दुरु जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयुमि त जेको आहे सो अलामतूं कॾहिं कॾहिं साॻियूं बि हूंदियूं आहिनि, केतिरनि ई बीमारियूं जूं साॻियूं अलामतूं बि ईंदियूं आहिनि, ठीकु आहे न। जीअं शुगर जे वधी वञण जी बि, शुगर जे घटि थियण जी बि तक़रीबन साॻी अलामत हूंदी आहे। मतिलबु उन में इहो तव्हां फौरी तौर ते मतिलबु नथा करे सघो त हिनखे हाइपोग्लाइसेमिया थी वई आहे, हाइपरग्लाइसेमिया हिन वक़्तु मतिलबु थी वियो आहे। अहिड़े क़िस्म सां जेको आहे सो माना ब्लड प्रेशर में बि ईअं हूंदो आहे त डायग्नोस्ट करणु जेको आहे उहो त मस्ट आहे। उन खां सवाइ तव्हां लाइन ऑफ ट्रीटमेंट डिसाइड ई नथा करे सघो त हिनखे असां कहिड़ी जेको आहे माना ट्रीटमेंट ॾींदासीं। इन करे डायग्नोस, अच्छा असां वटि जेको आवाम में जेको आहे हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो कंसेप्ट हूंदो आहे त उहे कोशिशि कंदा आहिनि त मतिलबु असांखे जेकॾहिं को डॉक्टर उन्हनि खे इन्वेस्टिगेशन्स लिखी थो ॾिए त उहो चवंदा आहिनि त यार इहो अननेसेसरी हूंदी, या डॉक्टर जो को उन सां राब्तो हूंदो लेबॉरेटरी वारे सां, इन करे उहो अवॉइड करे वेंदा आहिनि ऐं हू चाहींदा आहिनि त उन्हनि खे डायरेक्ट जेको आहे सो माना दवा मिले। ज़रूरी ॻाल्हि कई आहे। हा, इहो इन जे करे तव्हां ॾिसंदो त क्वेकरी जेको आहे सो असां वटि जेको आहे सो उहा वधीक कामयाबु थी वञे, त उहे जेके क्वेक्स आहिनि उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जी का अहमियत जी ख़बर ई कान्हे। उहे छा कंदा आहिनि, जो हिकिड़ो मिसाल बुखार आहे, पेशेंट जी हिकिड़ी साइकी हूंदी आहे त मूंखे जेका अॼु बुखार आहे, तकलीफ़ आहे, उहा हाणे जो हाणे ख़तमु थी वञे, त उहो डॉक्टर सुठो आहे। ख़ासि करे इंजेक्शन्स माना ॾियनि इंजेक्टेबल में कंहिं, हालांकि इहो को रूट जेको आहे माना सेफ कोन्हे, न को असां हुनखे जेको आहे रिकमेंडेड कंदा आहियूं एमरजेंसी में त चलो, या कुझु ज़रूरी माना ॻाल्हियुनि में पोइ उन्हनि डॉक्टर्स खे उहो प्रिफेयर कंदा आहिनि जेके उन्हनि खे हाई डोज ॾेई छॾनि त फौरी तौर ते ऐं इन्वेस्टिगेशन जे लाइ उन्हनि खे न मोकिलिनि। त असां हिनखे डिस्करेज कंदासीं। इन्वेस्टिगेशन हुजणु तमामु ज़रूरी आहे। इन्वेस्टिगेशन हुजण खां पोइ जेको असां डिसाइड कंदासीं उहा ट्रीटमेंट बि मां सम्झां थो बहितरु थींदी आहे ऐं उहो पेशेंट खे जे लाइ फ़ाइदेमंद आहे, बजाए इन जे हू ग़लति दवाउनि जो इस्तेमालु करे ऐं अॻिते हली जेको आहे हुनखे नुक़सानु पहुचे। डायग्नोसिस तमामु इम्पोर्टेंट ऐं ज़रूरी ॻाल्हि कई। त जीअं मां क्वेक्स जी बि ॻाल्हि कयो पिया, त हू हुननि खे फॉरन ट्रीटमेंट हिकिड़ो ॾींदा आहिनि, हाई डोज़िस ॾेई छॾींदा आहिनि, जो मरीज़नि जो हिकु ट्रस्ट बिल्डअप थी वेंदो आहे क्वेक्स में। पर असल हक़ीक़त इहा आहे त टेस्टिंग ऐं डायग्नोसिस तमामु ज़रूरी आहे। जेसिताईं टेस्ट न थींदी, डायग्नोस डिज़ीज़ न थींदो, तेसिताईं ट्रीटमेंट भी जेको आहे डॉक्टर खे ॾियण में आसानी कोन थींदी। तो डॉक्टर साहब आप भी इस पे रोशनी डालिएगा, क्योंकि आप तो खुद उस जगह पे काम कर रहे हैं, वर्किंग इन द लैब्स, राइट? तो आप बताइए कि टेस्टिंग की अहमियत क्या है? ये लोगों में बहुत कम पाया जाता है, ख़ास करके जो हमारे रूरल एरियाज़ के अफराद हैं वो टेस्टिंग को कुछ समझते ही नहीं हैं। तो इस हवाले से इस अहमियत पे थोड़ी रोशनी डालिएगा कि हाउ इम्पोर्टेंट टेस्टिंग देखा जा सकता है कोविड के बारे में। कोविड के हवाले से कि जैसे हर बीमारी में बीमारी की तशख़ीस बहुत ज़रूरी है, ठीक है ना। सेम अप्लाई टू दी कोविड, ठीक है ना। अब इसके दो फ़ायदे हैं। नंबर वन, पहले तो आपको डायरेक्टली ख़ुद फ़ायदा है कि जितनी जल्दी इस बीमारी की तशख़ीस हो गई तो आपको जो प्रिकॉशनरी मेजर लेने हैं, जो प्रिवेंटिव या पैलिएटिव थेरेपी लेनी है, या जो भी ट्रीटमेंट के रेजिमेन लेने हैं या ट्रीटमेंट के जो प्रोटोकॉल अप्लाई करना है, वो आप जल्दी अप्लाई कर सकते हैं। तो बीमारी लाइकली है कि फिर एडवांस स्टेजेस की तरफ नहीं जाएगी। तो ये तो आपकी अपनी पर्सनल प्रोटेक्शन होगी। सेकेंडली, अगर आप डिटेक्टेड नहीं है कि आप पॉजिटिव हैं या नहीं है, सो यू आर अ सॉर्ट ऑफ अ सोर्स। आप एक मंबा है जो एक सोर्स है जो कि मुख्तलिफ जगहों पे वायरस फैलाया जा रहा है अननोइंगली। आपको तो नहीं पता कि आपको वायरस लगा हुआ है क्योंकि आपने अपना टेस्ट नहीं करवाया। और अगेन, आप जब आपकी बॉडी से निकल के वायरस 5 लोगों को लगा, 5 से फिर 50 लोगों को लगा, तो दैट्स हाउ द वेरिएंट्स आर एक्चुअली इमर्जिंग। तो टेस्टिंग दोनों लिहाज से बहुत इंपॉर्टेंट। नंबर वन कि इससे आप वायरस की चेन को भी ब्रेक कर सकते हैं, और इससे आप अपनी जो, अगर आपको खुदा न खास्ता इन्फेक्शन हो गया है तो आप अपना तहफ़्फ़ुज़ भी ज़्यादा बेहतर तरीके से कर सकते हैं। डॉक्टर साहब, आप रिसर्च भी करते रहे हैं कोविड के हवाले से, तो क्या कोई ऐसा ट्रीटमेंट नहीं आ सकता जो चमत्कारी ट्रीटमेंट कहलाए और उसका कोई इंजेक्शन या डोज लेने से जो है ये कोविड ख़त्म हो जाए? तो रिसर्च कहाँ तक पहुँची है ओवरऑल इंटरनेशनली? इसमें से दो तरीके हैं, एक तो उसका ट्रीटमेंट है और एक इसकी प्रिवेंशन है। जहाँ तक ताल्लुक है ट्रीटमेंट का,
तो अब ऐसी एंटीवायरल ड्रग्स आ रही हैं विच आर वेरी इफेक्टिव अगेंस्ट द SARS-CoV-2 Okay. वायरस। तो ये तो पहली बात है कि आइडेंटिफाई हो गई। ठीक। हाउएवर ये बिल्कुल इनिशियली पैमाने पे तो एक्सपेरिमेंटली यूज़ की जा रही है, मास एप्लीकेशन अभी इसकी अवेलेबल नहीं है, सही लेकिन ये एंटीवायरल थेरेपीज आ चुकी हैं। आ चुकी हैं जो कि बहुत बिल्कुल, ज़्यादा बिल्कुल, अच्छा जो साबित इसका हो रही हैं अच्छी इसकी ट्रीटमेंट के अच्छा। हवाले अब से। प्रिवेंटिव ये हो सकता है कि आप ऐसी वैक्सीन्स डेवलप कर लें जो कि एक ही वक्त में मल्टीपल वेरिएंट्स को ठीक। कर्टेल कर सके। ओके, मिसाल के तौर पे अभी आप अच्छा फाइजर ऐसी वैक्सीन इन्वेंट करनी पड़ेगी? हाँ बिल्कुल नई डिज़ाइन करनी पड़ेगी। ओके। और इस पे काम हो रहा है काफ़ी। अच्छा। इसमें रिसेंटली रिसर्च पेपर्स भी आए हैं और लेट्स सी के भी ठीक, सही सही सही। तो डॉक्टर साहब ही जेके डॉक्टर साहब ॻाल्हि कनि पिया त अहिड़ी वैक्सीन खे जेको आहे डिज़ाइन करिणो पवंदो जेका मल्टीपल वेरिएंट्स जे हवाले सां सुठो वर्कअप करे। सो मूंखे लॻे पियो त अहिड़ी वैक्सीन थी सघंदी, पॉसिबल आहे, या जीअं डॉक्टर साहब बि चवनि पिया त कमु थी रहियो आहे, त ही केसि ताईं अव्हांखे जेको आहे पहुचंदे नज़र अचे पियो? वैक्सीन जेके हाणे त मुख़्तलिफ़ बूस्टर बीमारी- डोज जी बि ॻाल्हि करे जी, पई बूस्टर हुकूमत डोज जी असांजी। हले पियो। आम जेका वैक्सीन कंहिं बि बीमारी जे लाइ जेकॾहिं जेका इन्वेंट थींदी आहे उन में हिकिड़ो वॾो अरसो लॻंदो आहे। इहे ईअं न आहे त मतिलबु फौरन सां ठही वञे। फौरी तौर पे हीअ वाहिद वैक्सीन आहे जेका मां सम्झां थो जेका मतिलबु हिकिड़े 8 महीननि या साल जे अंदरि अंदरि उनखे जेको आहे इंट्रोड्यूस बि कयो वियो, ह्यूमन ट्रायल्स बि उन ते थी विया, उन जा रिज़ल्ट्स बि मतिलबु अची विया, ऐं अञा ताईं बि जेको आहे तव्हां ॾिसो था त मतिलबु हिकिड़ो डाउट्स जे हुन में मतिलबु हले थो पियो। हाणे जॾहिं असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त हिन जो केतिरी एफिकेसी आहे ऐं हिन केतिरो असांखे प्रोटेक्ट कयो आहे मतिलबु हिन वायरस खां, त हाणे असां हिन खे इम्प्रूव करण में अञा वधीक असांखे हिकिड़ो त ईज़ी थी वियो आहे। ऐं ॿियो जेके रिसर्च कनि था उन्हनि जे लाइ मां सम्झां थो त उन्हनि खे हिकिड़ो फीडबैक मिली वियो आहे त भई कहिड़े माना वेरिएंट्स ते हिन जो कमु थिए थो। हाणे बि जेका हीअ वैक्सीन हले थी पई, जेके बि हलनि थियूं मार्केट में, उन्हनि वॾो इफेक्ट कयो आहे हिन वक़्तु बि। ईअं न आहे त उन्हनि जो को रोल कोन्हे, उन्हनि जो रोल आहे। तव्हां ॾिसो जिन खे वैक्सीन थियल आहे उहे माण्हू ईअं तव्हां सम्झो त मुंहिंजे हिसाब सां 70-80% प्रोटेक्ट थी विया आहिनि ऐं उन्हनि खे सिम्टम्स तमामु घटि था थियनि। ऐं जेके माण्हू न आहिनि वैक्सीनेटेड थियल उन्हनि जे लाइ प्रॉब्लम थिए थो। ऐं उन में वरी कुझु ॿियूं प्लस पॉइंट्स बि आहिनि त हिकिड़ो माण्हू अॻु में ई कुझु बीमारियुनि में मुब्तला आहे, अॻु में ई जेको आहे सो माना 10 क़िस्म जी दवाऊं अच्छा, ये शरह बि वधंदी थी वञे डॉक्टर साहब? मूंखे लॻे पियो त हुकूमत जेको आहे लॉकडाउन जी तरफ़ वञी सघे पई अव्हांजे मुताबिक़ बीइंग अ डॉक्टर? असांजो त हिकिड़ो असां त इहो था चाहियूं त ॾिसो लॉकडाउन सां जेके वरी उन जा हिकिड़ा इफेक्ट्स माना पैदा थियनि था इकोनॉमिकल या जेको आहे पब्लिक ते। असां चाहियूं था जेकॾहिं पब्लिक अवेयरनेस हुजे, पब्लिक पाण इन ॻाल्हि खे सम्झे त हीअ जेको आहे हुकूमत जो रुॻो कमु न आहे, हीअ हर माण्हूअ जो इंडिविजुअल जो बि कमु आहे त हू पाण बि बचे, पंहिंजी फैमिली खे बि, पाड़े वारनि खे बि ऐं ॿियनि माण्हुनि खे बि बचाए। पर हाणे जेकॾहिं न आहे त पोइ लॉकडाउन त आहे डंडे जे ज़ोर ते, मतिलबु तव्हांखे सोशल डिस्टेंस करिणो न, ऐं उहो बि माण्हू पोइ नथा कनि पिया। त लाज़मी आहे जेकॾहिं पब्लिक इन तरफ़ प्रिवेंटिव मेजर्स में इहा ई शइ अचे भई मास्क पाइण, सैनिटाइज करणु, सोशल डिस्टेंसिंग कायम करणु। प्रिकॉशंस आ गई आहिनि, प्रिकॉशंस इन वायरस खे भली वेरिएंट कहिड़ो बि हुजे उहे प्रिकॉशंस उहे ई हलंदा जेके असां 2 सालनि खां ॿुधंदा था अचूं पिया। ठीकु आहे, सही आहे। मां ॿिन्ही डॉक्टर्स जी वॾी महिरबानी टाइम करण जे लाइ, थैंक यू सो मच। त नाज़रीन, ही आगाही जो सेगमेंट हुयो अव्हांजे लाइ ख़ुसूसी तौर ते, त ही जेको कोविड जा नवां वेरिएंट्स ईंदा पिया वञनि त इन्हनि जे बारे में कुझु जेके आहिनि अव्हां जूं शयूं असीं क्लियर कयूंसीं त छा जेके नवां वेरिएंट्स अचनि पिया पोयनि वेरिएंट्स सां वधीक ख़तरनाक आहिनि या न, सिम्टम्स या प्रिवेंटिव मेजर्स कहिड़ा हुजनि खपनि, हुकूमत लॉकडाउन जी तरफ़ वञी सघे पई या न। सो एक्सपर्ट्स असां सां मौजूदु हुया ऐं उन्हनि तमामु सुठे नमूने सां असांखे आगाह कयो। सो हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जी आख़िर में असांखे तमामु अहम टॉपिक्स खे डिस्कस करिणो आहे, पर हिन वक़्तु जेको मौज़ू आहे उहो बि तमामु अहम आहे। त औरतुनि जे हवाले सां असीं काफ़ी प्रोग्राम्स कंदा आया आहियूं त उन्हनि खे फाइनेंशियली या मुआशी हवाले सां कीअं एम्पावर कजे। सो हिन वक़्तु मूंसां तमामु सुठी महिमान मौजूदु आहिनि वीडियो लिंक ते। समीना गेती साहिबा जेके रिप्रेज़ेंटेटिव आहिनि फर्स्ट वुमेन बैंक लिमिटेड जूं, ऐं उन खां अलावा हू स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़िस सां बि तालुक़ु रखनि पियूं ऐं विमेन इकोनॉमिक एम्पावरमेंट ते बि हू तमामु सुठे नमूने ॻाल्हाईंदियूं रहियूं आहिनि, तमामु वोकल रहियूं आहिनि। सो उन्हनि खां अॼु असीं ॼाणींदासीं त जेकी औरत आहे पंहिंजो जॾहिं कारोबार स्टार्ट पई करे त हुननि खे कहिड़नि मसइलनि जो साम्हूं जेको आहे कहिड़ा मसइला हुनखे फेस करणा पवनि पिया, ऐं फाइनेंशियली असां इन हवाले ते थोरो जेको आहे असांजो पॉइंट ऑफ फोकस रहंदो। त जीअं अव्हांखे यादि हूंदो असीं कुझु हफ़्ता अॻु में बि इन हवाले सां प्रोग्राम कयो हुयोसीं त औरतुनि जो मईशत खे बूस्ट ॾियण में वॾो किरदारु आहे, ऐं उन हवाले सां असीं उन प्रोग्राम में कुझु इहे बि डिस्कशन्स कया हुयासीं त बैंक अकाउंट्स जेके आहिनि औरतुनि जा पाकिस्तान में स्टेट बैंक जी या रिपोर्ट आई हुई जंहिंमें हू चवनि पिया त सिर्फ़ु 27% जेके औरतूं आहिनि उन्हनि जा बैंक अकाउंट्स एक्टिव आहिनि, जॾहिं त 73% जेके आहिनि उहे सिर्फ़ु मर्द हज़रात जा बैंक अकाउंट्स आहिनि। तो छा फाइनेंशियल फैसिलिटीज़ जेके आहिनि उहे औरतुनि खे उन लेवल ते मुहैया न पियूं कयूं वञनि?
हुकूमत जे पारां या सिस्टम जेको आहे कॉम्प्लिकेटेड आहे, असां समीना साहिबा खां सम्झंदासीं। समीना साहिबा, अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो, थैंक यू सो मच फॉर टेकिंग योर टाइम आउट। तो समीना साहिबा, आपसे शुरुआत करते हैं इस हवाले से कि क्या हमारा जो बैंकिंग सिस्टम है वो ख़वातीन के लिए क्या वाकई में बहुत कॉम्प्लिकेटेड है कि इसीलिए इतने कम उनके बैंक अकाउंट्स हैं? लेकिन जी बैंकिंग सिस्टम के कॉम्प्लिकेटेड होने की बात तो तब आएगी कि जब खातून मतलब घर से बाहर निकल के बैंक तक पहुंचे भी। ठीक। हमारा मुझे लगता है कि सबसे जो मेजर, इससे ज़्यादा जो मेजर मसला है वो ख़वातीन की लिटरेसी रेट से है के मुताबिक है कि क्योंकि उनको एक बेसिक फाइनेंशियल लिटरेसी, अपना नाम लिखना या अपनी साइन करना या कुछ नंबर्स को इस्तेमाल करना, अगर बेसिक लिटरेसी क्योंकि उन तक फराहम नहीं हुई है, की वजह से फिर उनके अंदर जी जी तो उनको अकाउंट खोलने के लिए जो फॉर्मेलिटीज हैं वो तो फिर बहुत दूर की बात है। तो ज़रूरत इस बात की है कि उनको फाइनेंशियली उनको बेसिक लिटरेसी दी जाए, ख़वातीन को उनका एजुकेशनल लेवल बढ़ाया जाए, एजुकेशन के बराबर से मौके उनको दिए जाएं, ताकि फिर वो अपनी अवेयर हो कि अकाउंट खोलना और बचत करना और नहीं है, फाइनेंशियली स्ट्रांग होना क्यों ज़रूरी। सही बात है, बेसिक लिटरेसी नहीं है, अवेयरनेस नहीं है। तो क्या जब फाइनेंशियल इंक्लूजन की बात आती है तो वहाँ पे जेंडर गैप एग्जिस्ट करता है? क्या वहाँ पे मर्द और औरत में फ़र्क किया जाता है? पाकिस्तान में आपको ये सुन के हैरत भी होगी और अफसोस की भी बात है कि हमारा मुल्क दुनिया के जो सबसे लोएस्ट ग्लोबली समझे जाते हैं जेंडर गैप के हवाले से उनमें शामिल है। सही। यहाँ पे जो औरतों की जो फाइनेंशियल इंक्लूजन है वो बिल्कुल ना होने के बराबर है। और जैसे अभी आपने पहले जिक्र किया कि सिर्फ 30% ख़वातीन जो हैं उनके बैंक अकाउंट है। सही। तो आप ये सोचें कि जब 30% ख़वातीन के बैंक अकाउंट हैं तो फिर उनमें से कितनी फीसद ऐसी होंगी जो बैंक के दूसरी सर्विसेज लेती होंगी या जो लोन्स लेती होंगी या जो अपने दूसरे ज़रूरियात बैंक के थ्रू पूरी करती होंगी। अच्छा, जैसे आपने तो बेसिक जो लिटरेसी की जेंडर भी बात की गैप है थी वो बहुत समीना साहिबा, जैसे आप बेसिक लिटरेसी की भी बात करी थी, जब हम बैंक अकाउंट्स के मामले पे बात कर रहे थे, तो वो लिटरेसी कहाँ से आनी चाहिए? शुड इट बी फ्रॉम द गवर्नमेंट साइड, फ्रॉम द सिस्टम? बिल्कुल बिल्कुल जी जी। बिल्कुल जी। देखिए देखिए इसमें सारे इदारे हैं जो अपना अपना रोल प्ले कर रहे हैं और आपको पता है कि बहुत सी एनजीओज भी काम कर रही हैं, बैंक की भी अपने अपने टारगेट्स होते हैं, ख़वातीन फाइनेंशियल एक्सेस के लिए बैंक्स भी काम कर रहे हैं, लेकिन जब तक हुकूमती लेवल पे, क्योंकि इस लेवल पे और कोई काम नहीं कर सकता और ये मतलब बनती भी हुकूमत की जिम्मेदारी है कि वो औरतों को गांव-गांव और देहातों यानी शहर की औरतों को तो फिर भी यानी ये सारे मौके मिल जाते हैं, लेकिन अच्छा, असल अपना मसला बिजनेस स्टार्ट जो करना एक हमारी औरत के लिए मुश्किल है या आसान है? अब अगर हमारे सिस्टम को मद्देनज़र आप रख के इसका जवाब देना चाहें तो? कारोबार जी जी, कारोबार की बात कर रही हूँ। जी जी देखिए कारोबार करना आसान या मुश्किल होने में औरत या मर्द होने से ताल्लुक नहीं है। कारोबार के मौके फराहम करना भी फिर हुकूमत की जिम्मेदारी बनती है, लेकिन इससे ज़्यादा ये कि ये अवेयरनेस देने की ज़रूरत है कि ख़वातीन जो घर में हैं वो घर से रह के भी अपने जो है अपनी स्किल्स को यूज़ करते हुए इस इकोनॉमिक साइकिल का हिस्सा बन सकते हैं। ये अवेयरनेस देने की ज़रूरत है कि औरत को अगर कोई स्किल्स के ऊपर अबूर हासिल है, मसलन वो कढ़ाई अच्छा करती है या वो चूड़ियाँ बनाना जानती है या वो मोमबत्ती बनाना जानती है, तो वो उसको बहुत ज़्यादा सरमाए की उसमें ज़रूरत नहीं है। वो अपने थोड़े से सरमाए से अपना कारोबार शुरू कर सकती है, लेकिन इसकी सिर्फ एक शर्त ये होती है कि सबसे पहले आइडिया होता है कि जो बिज़नेस प्लान है कुछ उसके ज़हन में वो आइडिया हो कि मैं ये करना चाहती हूँ और इसके लिए एक बिजनेस प्लान होना लाजमी है। अगर बिजनेस प्लान के बगैर वो उसके अंदर कोशिश करेगी, कोई भी हो बिजनेस प्लान, चाहे औरत हो या मर्द हो या बड़ा से बड़ा बिजनेस हो,
अगर आपका बिजनेस प्लान ठीक नहीं है तो फिर आप उसमें आपको मुनाफा बख्श तरीके से आप कारोबार नहीं चला सकेंगे और नुकसान भी उठा सकते हैं। अच्छा, क्या बैंकिंग सिस्टम को आप समझती हैं कि वो कॉम्प्लिकेटेड है? अकाउंट खोलना हमारे मुल्क में एक बहुत बड़ी बात है, या बहुत ज़्यादा कॉम्प्लेक्स सिस्टम है औरत के लिए अकाउंट खुलवाना जो अपना बिजनेस स्टार्ट करना चाहती है, या अगर किसी की भी बात हो? इज़ दैट सो? जी देखिए, औरत की जहाँ तक हमारा जो एक सोशल स्ट्रक्चर है हमारे मुल्क का, उसको भी मद्देनजर रखिए कि हमारे यहाँ कितनी फीसद औरतें हैं जो जिनके पास कोई सेविंग होती है या जिनके पास कोई अपनी मिल्कियत होती है। क्योंकि हमारा सिस्टम इस तरह का है कि हमारे यहाँ औरत को जो है एक चादर और चारदीवारी का जो कॉन्सेप्ट है जी उसको जी। लेके चल रहा है, तो जिसकी वजह से औरतों में ये शऊर ही पैदा नहीं हो पाता कि हम भी जो है अपने तौर पे एक बाख्तियार जो है कदम उठा सकते हैं और अपने अपने बैंक तक जा सकते हैं और बैंक अकाउंट खोल सकते हैं। जहाँ तक कॉम्प्लिकेशन की बात है, यकीनन ये स्टेट बैंक को भी चाहिए और मतलब बैंकों को भी चाहिए कि वो मजीद आसानियां पैदा करें अच्छा, तमाम कम लोगों के लिए, सही बात है, ऐसी ख्वातीन हो पॉलिसीज़ के या साथ उन्हें आना खाने चाहिए से। ताकि वो जो औरतें काम करना चाहती हैं और अगर वो कोई फाइनेंशियल सपोर्ट हासिल करना चाहती हैं बैंक्स की तरफ से, तो वो बिल्कुल उन्हें आसानी बिल्कुल के हवाले से जो पॉलिसीज़ जो बिल्कुल। हैं उनके साथ आना चाहिए। अच्छा, तो कम अकाउंट्स का होना मतलब ये है कि कम औरतें काम कर रही हैं मार्केट में जॉब के हवाले से, नहीं इसीलिए? नहीं नहीं, देखिए अकाउंट प्लीज़ क्लियर अकाउंट कीजिएगा। जी को जी। आप नहीं, देखिए जो अकाउंट है उसको हम इससे नहीं मिला सकते कि औरत असल में जो है क्या कितनी उसकी कारोबार में शमूलियत है। अभी आपको पता है कि कुरंगी को ले लें या इस तरह के और नवाही इलाके हैं जहाँ पे दर्जनों फैक्ट्रियां हैं जिसमें हजारों औरतें जो है काम कर रही होती हैं या अपना बिजनेस भी छोटे पैमाने पे चला रही होती हैं, लेकिन वो अकाउंट नहीं खोलते वो लोग जाके, क्योंकि उनके लिए मुश्किल है, ब्रांचेस उनके घरों के करीब नहीं है, उनको घर से निकलना मुश्किल है। तो ऐसा नहीं है कि अगर अकाउंट नहीं है तो औरतें काम भी नहीं कर रही। गलियों में देहातों में आप जाके देखें तो औरत ही जो है, बल्कि देहाती इलाकों में तो मर्द से ज्यादा औरतें आपको एक्टिव नजर आएंगी अपनी जो है ज़रूरी कारोबार के लिए या ये बाड़े जो होते हैं, बाड़े अमूमन औरतें ही चलाती हैं। गारमेंट्स का काम में औरतें आगे आ गए, तो ऐसा नहीं है कि अकाउंट कम है तो इसका मतलब है कि वो कारोबार नहीं कर सकते, ठीक ठीक, बहुत लेकिन इम्पोर्टेंट। जरूरत है कि उनको इस धारे में लाया जाए, जो फॉर्मल सेक्टर है उसमें शामिल किया जाए। ठीक है, बहुत शुक्रिया समीना साहिबा, आपने बहुत इंपॉर्टेंट बातें की औरतों की फाइनेंशियल स्टेबिलिटी के सिर्फ हवाले एक से। बात मैं जी ऐड जी करना प्लीज़। चाहूंगी, एक बात मैं ऐड करना चाहूंगी कि अभी रिसेंटली एक स्टेट बैंक ने बहुत जबरदस्त पॉलिसी का ऐलान किया है, जो है कि जेंडर मेन स्ट्रीमिंग पॉलिसी, जिसमें उसने तमाम सेक्टर्स को और खासकर बैंकिंग सेक्टर को कहा है कि इसमें औरतों के लिए इस हद तक आसानी पैदा करें कि जब औरत किसी बैंक की ब्रांच में जाए तो कोई वुमेन चैंपियन या फीमेल चैंपियन उसका इस्तेमाल करे, या अगर कोई मर्द भी है तो उनको ये ट्रेनिंग दी जाए तो कि कैसे वुमेन से जो है डील किया जाए, ताकि जब कोई भी औरत ब्रांचों में जाए बिल्कुल। बैंकों की, तो उसको ये महसूस हो कि वो कोई गलत जगह पे नहीं आ गई है और उसको उस तरीके एब्सोल्युटली, से ये उसको बहुत ज़रूरी है, ऐसी पॉलिसीज़ के साथ आना चाहिए स्टेट बैंक को भी, ताकि हमारी ख़वातीन के लिए आसानियाँ पैदा हो सकें और वो फाइनेंशियली स्टेबल हो सकें। अगर अपना बिज़नेस स्टार्ट करना चाहती हैं, पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करणु चाहिनि पियूं, त हू आसानी सां करे सघनि। त नाज़रीन, हिकिड़ो अञा शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ऐं कमर्शियल खां पोइ हिकु अहम इशू असांखे डिस्कस करिणो आहे जेको काल्ह वाक़ियो पेश आयो आहे दर्दनाक, उन ते असीं ॻाल्हाईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, हिकु ॿियो दिलख़राश वाक़ियो पेश आयो आहे। सीता रोड जो रिपोर्टर असां सां हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, उन्हनि खां असीं तफ़सील वठंदासीं त हिकु ॿी मेडिकल जी शागिर्दियाणी आहे जेका पंहिंजी जान विञाए वेठी आहे, ज़िंदगी जी बाज़ी हाराए वेठी आहे, त छा सूरत हाल आहे, छो ईअं थियो आहे? पुलिस इन्वेस्टिगेशन जेको आहे हिन वक़्तु हली रही आहे। हू पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी हुई, 4थे साल में पढ़े पई, त आख़िर अचानक छा थी पियो आहे? जीअं तव्हांखे आउं ॿुधायो त इन्वेस्टिगेशन जारी आहे, सो वधीक जेके तफ़सील आहिनि उहे असां पंहिंजे रिपोर्टर खां पुछूं पिया। अरसलान अलावरायो साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम अरसलान साहब। जी वालेकुम सलाम। अरसलान साहब, ही छा वाक़ियो पेश आयो आहे? ही मेडिकल जी शागिर्दियाणी आहे, ही वाक़ियो किथे ऐं कीअं पेश आयो? का ख़बर पई सघी आहे हिन वक़्त ताईं?
इहो वाक़ियो सीता रोड जे वार्ड नंबर 7 में ई पेश आयो आहे, जिते MBBS आख़िरी साल जी शागिर्दियाणी आहे। पीपुल्स मेडिकल कॉलेज नवाब शाह जी शागिर्दियाणी आहे, डॉक्टर असमत नूर। अच्छा उन जो लाश उन जे घर ऐं संदसि कमरे मां मिलियो आहे। अच्छा अॼु सुबुह उन जो लाश मिलियो ऐं उनजे वारसनि पुलिस खे इतला कयो त डॉक्टर असमत जेको ख़ुदकशी करे छॾी आहे। जॾहिं डॉक्टर पुलिस पहुची घर में जाइ वाक़े जो मुआइनो कयो ऐं उनखां पोइ उनखे उनजे वालिद ॿुधायो त इन न्याणी जेका आहे उहा ख़ुदकशी करे पाण खे फायर करे ऐं पंहिंजो अंत आणे छॾियो आहे। अच्छा, पुलिस जे तरफ़ां उहे उन्हनि खे इमेजिस मिलिया आहिनि या वालिदैन जे तरफ़ां का इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त अगरि ख़ुदकुशी हुई त पुलिस खे ओड़े क़िस्म जा एविडेंसिस या शाहिद जेके उहे मिलिया हुजनि इन हवाले सां? जी, पुलिस उतां शॉटगन हथ करे वरिती आहे, जाइ वाक़े जो मुआइनो कयो आहे। असल में इहो हिकिड़ो राति फाश थियो, इंकशाफ थियो त इन डॉक्टर असमत जे वालिद ख़ालिद जमील तूर सीता रोड थाणे ते केस दाख़िल करायो हुयो त संदसि न्याणी खे आख़िरी साल जी शागिर्दियाणी आहे डॉक्टर असमत, उनखे सीता रोड जो ई रहवासी आहे, रिटायर्ड फौजी आहे शमन सोलंकी। उहो हिनखे ब्लैकमेल पियो करे ऐं उन 3 सालनि खां हिनखे अच्छा, इहो वाक़े खां अॻु में हुन जे वालिदैन इहा रिपोर्ट दर्ज कराई हुई? जी, FIR दाख़िल थी राति सीता रोड में। FIR इहो वाक़े खां पोइ दाख़िल थी हुई या अॻु में दाख़िल थी चुकी हुई? इहा राति दाख़िल थी, वाक़ियो सुबुह पेश आयो आहे। अच्छा, ठीकु आहे। पोइ इन बारे में पुलिस जे पारां छा रिस्पॉन्स आयो? हू इन्वेस्टिगेशन कनि पिया? उन रिटायर्ड जनरल सां राब्ते जी कोशिश थी? जी, पुलिस जे तरफ़ां उन वक़्तु को बि खड़तेल न निकितो, जंहिंखां पोइ जेको डॉक्टराणी आहे वरी सुबुह उन जो लाश मिलियो आहे ऐं उनखां पोइ ई वधीक पुलिस जांच करे पई त हाणे उन जो कहिड़े तरफ़ रुख वञे पियो त उन जी जांच हले पई। जॾहिं त इहो वाक़ियो जेको आहे राति इंकशाफ थियो, जॾहिं केस दाख़िल थियो ऐं डॉक्टराणी जे वालिद ख़ालिद जमील तूर सीता रोड थाणे ते केस दाख़िल करायो त शमन सोलंकी नाले हिकु शख़्स आहे जेको हुनखे ब्लैकमेल करे थो, उन जो जाली निकाह नामो ठारायो आहे। उन में उन निकाह पढ़ाईंदड़ मौलवी जो नालो बि ॼाणायो आहे, 2 शाहिद बि ॼाणाया आहिनि, जिन मां हिकु शाहिद लखवीर सोलंकी खे पुलिस गिरफ़्तार बि करे वरितो आहे। अच्छा, हिकु दफ़ो रिपीट कजो त शमन सोलंकी केरु आहे, हुनजो अव्हां छा प्रोफेशन ॿुधायो? शमन सोलंकी रिटायर्ड फौजी आहे। हिन वक़्तु उनजो स्पेयर पार्ट्स जो दुकान आहे सीता में ऐं उहो दुकानदार बि आहे। उन जूं 2 शादियूं अॻु में थियल आहिनि। हाणे उनजे नाले उन्हनि ॿुधायो, सबूत बि ॿुधाया त हिन खां 2019 में 90,000 रुपया डॉक्टर असमत हिन जे अकाउंट में मोकिलिया ऐं हिन वक़्तु बि डॉक्टर असमत खे ब्लैकमेल करे पियो। डॉक्टर असमत जो मुबैना जाली निकाह नामो ठाराए हिनखे ज़ाल करणु पहुचायो। त पोइ छा पुलिस जी का ॻाल्हि ॿोल, पुलिस जी छा इहा तव्हांखे ख़बर पई आहे त पुलिस जी जेकॾहिं का ॻाल्हि ॿोल थी हुजे शमन सोलंकी खां, जंहिंजे ख़िलाफ़ जेको FIR दर्ज कराई वई आहे? शमन सोलंकी खे 2 हफ़्ता अॻु दुकान तां घर वेंदे बांह में गोली लॻी ऐं गोली लॻण खां पोइ सीता रोड थाणे तां लेटर वठी इलाज जे लाइ सेवण अस्पताल हलियो वियो। हींअर ताईं शमन सोलंकी जो नंबर बंदि आहे, उन जो केस बि वाक़े जो दाख़िल न करायो आहे ऐं उनजो मौजूदु ई न आहे त उनखे ख़बर न आहे त उहो हींअर किथे आहे। ठीकु, त पोइ जेके एविडेंसिस पुलिस खे मिलनि पिया त पुलिस बि इहो ई पई चवे या हुननि जे साम्हूं का अहिड़ी का ख़बर कोन आई आहे त ही मर्डर हुयो, ख़ुदकशी हुई या छा हुयो? इन हवाले सां ॿी बि मालूमात मिली आहे त सीता रोड जे अॻूणे टाउन चेयरमैन कंबर अली लेगारी ॿुधायो त 5 ॾींहं अॻु में इन्हनि डॉक्टर असमत जे वालिदैन कंबर अली लेगारी सां राब्तो कयो, जिन सां गॾिजी SSP दादू सां मिलिया ऐं डॉक्टर असमत खे बि SSP दादू घुरायो हो, उनखां बयान वरितो ऐं SSP जे वालिदैन खे बि ॿुधो त हिनखे केरु तंग करे पियो ऐं मसइलो छा हुयो। उनखां पोइ SSP सीता रोड थाणे ते हुननि खे केस दाख़िल कराइण जे लाइ हिदायतूं कयूं त राति केस दाख़िल थियो। अच्छा, छा अव्हां जी उन्हनि जी यूनिवर्सिटी फेलोज़ सां ॻाल्हि ॿोल थी आहे? छा कोई यूनिवर्सिटी जो प्रेशर त न हुयो या बसि इहो ई जेको अवीं वाक़ियो ॿुधायो पिया, ॻाल्हि मसइलो ॿुधायो पिया शमन सोलंकी वारो, इहा ई सिर्फ़ु ॻाल्हियूं जेके आहिनि साम्हूं आयूं आहिनि? यूनिवर्सिटी जो कोई इशू नज़र न आयो आहे। डॉक्टर असमत जेका आहे उहा इम्तिहान ॾेई रही हुते यूनिवर्सिटी में ई मौजूदु हुई, जेका कल्ह पंहिंजे भाउ नादर सां गॾु सीता रोड पहुती। खां पोइ अॼु इहो वाक़ियो पेश आयो आहे। अच्छा, वालिदैन जो बि स्ट्रेट फॉरवर्डली चवणु आहे त शमन सोलंकी इन में मुलविस आहे?
जी बिल्कुलु त हू torture, mentally torture? दाख़िल कराए चुका आहिनि। अच्छा, त हुननि जो इहो ई चवणु आहे शमन सोलंकी जे हवाले सां, बहरहाल थी ख़ुदकशी आहे, जी डॉक्टर आपघात। असमत जे कमरे मां संदसि पर्सनल डायरी ऐं लैपटॉप समेत तमामु जेके शयूं आहिनि उहे बि पुलिस हथु करे वरितियूं आहिनि, मोबाइल फोन ऐं इहे बि पुलिस हथु करे वरितियूं आहिनि। पुलिस घण रुकी जांच करे पई ऐं दादू जो DSP आहे ऐं वुमेन पुलिस स्टेशन जी इंचार्ज आहे बेनज़ीर जमाली, उन सां गॾु केतिरियूं ई टीमूं जेके आहिनि उहे सरगर्म आहिनि, उहे वाक़े वारे हंधि जो मुआइनो करे चुकियूं आहिनि। अच्छा अच्छा, अरसलान साहब थोरो क्लियर कजो त वाक़े खां अॻु में अवां मुंहिंजे ख़्याल में चयो त जेकी डॉक्टर असमत आहे उनजी मुलाक़ात थी हुई SSP सां? जी इहो अॻूणे टाउन चेयरमैन कंबर लिगारी इहो ॿुधायो आहे। मुलाक़ात थी हुई? डॉक्टर असमत खे वठी उनजे वालिदेन खे वठी SSP सां मिलायो हो, उनखे हक़ीक़तूं सभु ॿुधायूं। पोइ उन वक़्तु छा कोई एक्शन न वरितो वियो पुलिस जे पारां? कोई एक्शन न वरितो वियो, जंहिंजे करे ही मामलो एतिरो पेश आयो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। अरसलान असां सां मौजूदु हुया, रिपोर्टर सीता रोड जा जेके आहिनि उहे असांखे आगाह करे रहिया हुया त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे डॉक्टर असमत जमील जो, त इहो छा आहे, हिन में कहिड़ियूं डेवलपमेंट्स आहिनि, हू शमन सोलंकी जे हवाले सां ॿुधाए रहिया हुया त उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR जेका उहा कटाई वई आहे। सो जेके जेके हिन में डेवलपमेंट्स ईंदियूं यकीनन अव्हां जे साम्हूं ईंदियूं। ऐं ॿियो जेको कल्ह मरी में बि अव्हां ॾिठो हूंदो त जेके वाक़िया पेश आया आहिनि, कीअं फैमिलीज़ जी उते साह मुंझण सबबु डेथ्स थी वियूं आहिनि ऐं छा उते सूरत हाल आहे। सो बहरहाल मुल्क तमामु गंभीर सूरत हाल में नज़र अचे पियो, ख़ासि करे जेकी मरी में इहा सिचुएशन आहे तमामु मज़ेमत करण जी आहे। सो बहरहाल जिते बि अव्हां वञो पिया त उतां जो वेदर फोकास्ट जेको आहे उहो यकीनन अव्हांखे ॾिसणु लाज़मी आहे, ॾिसी वेंदा कयो, पोइ डिसाइड कंदा कयो त वञिणो आहे या न। इहे शयूं तमामु ज़रूरी आहिनि, लापरवाही न करणु खपे। सो बहरहाल अॼु असां अव्हांखे मुख़्तलिफ़ मामलनि खां आगाह कयोसीं, मुख़्तलिफ़ सेगमेंट्स रखियासीं। कुझु आगाही जा सेगमेंट हुया, कुझु अहिड़ा सेगमेंट्स हुया जेके अव्हांखे सॉल्यूशन्स ॾेई पिया सघनि, जीअं असीं औरतुनि जे कारोबार बाबति कईसीं। आख़िर में हीउ जेको वाक़ियो पेश आयो इन ते असीं ॻाल्हि ॿोल कईसीं, कल्ह जेको हीउ वाक़ियो पेश आयो आहे डॉक्टर असमत जो। सो उमेद कयूं पिया त हिन मामले में शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन थिए। इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।